नौशरो फरोज का खबर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक दरिया खान मरी में क्रिकेट टूर्नामेंट जा दिलचस्प मुकाबला जारी। अज सेमीफाइनल मैच डीके मरी राजू 11 ऐं डीके मरी सिलायर्स ज़ोहेब में मुकाबलो थी गुज़रियो। डीके मरी राजू 11 जे रांदीगरनि पहिरियां टॉस खटे बैटिंग जो फ़ैसिलो कयो। 6 ओवरनि में मुखालिफ़ टीम जे रांदीगरनि खे 74 रन्सनि जो टारगेट ॾिनो। डीके मरी सिलायर्स ज़ोहेब 74 रन्सनि जो हदफ़ 5 ओवरनि में आसानीअ सां पूरो करे मैदान मारे वरितो। डीके मरी सिलायर्स ज़ोहेब जे रांदीगर ज़ोहेब आराइन बहितरीन बैटिंग कंदे 50 रन्सूं ठाहे निमाया रहियो ऐं टीम खे कामयाबी ॾियारी। डीके मरी सिलायर्स ज़ोहेब जे रांदीगर जिमी 2 विकेटूं वरितियूं। मैन ऑफ द मैच ज़ोहेब आराइन खे करार ॾिनो वियो।